ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा हैदराबाद में चोरी ऐं फुर जी वारदातुनि में घटिताई न अची सघी आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ए सेक्शन थाणे जे हद लतीफ़ जे यूनिट नंबर 8 में ॾींहं ॾिठे घर अंदरां चोरी जी वारदात थी आहे। चोर शफ़ीक अहमद वल्द हकीम अब्दुल शकूर जे घर में दाख़िल थी अलमारी मां 17 तोला सोना ज़ेवर चोरी करे विया आहिनि। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। या ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। हैदराबाद में चोरी ऐं फुर जी वारदातुनि में घटिताई न अची सघी आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ए सेक्शन थाणे जे हद लतीफ़ाबाद जे यूनिट नंबर 8 में ॾींहं ॾिठे घर अंदरां चोरी जी वारदात थी आहे। चोर शफ़ीक अहमद वल्द हकीम अब्दुल शकूर जे घर में दाख़िल थी अलमारी मां 17 तोला सोना ज़ेवर चोरी करे विया। चोरी थियल सोने ज़ेवरनि जी मालियत ॿुधाए वञे पियो त 23 लख खां वधीक ॿुधाई वञे पई। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर नथूराम असां सां लाइन ते मौजूद आहे। नथूराम, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंदिर हैदराबाद में चोरी ऐं फुर जी वारदातुनि में घटिताई न अची सघी आहे। चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हैदराबाद जे ए सेक्शन ऐं हुचड़ी थाणे जी हदनि मां डकैती, चोरी ऐं फुर जूं मुख़्तलिफ़ वारदातूं थियूं आहिनि। ए सेक्शन थाणे जी हद लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में ॾींहं ॾिठे जो घर अंदरां चोरी जी वारदात थी आहे। ॿुधायो पियो वञे त अणसुञातल चोर शफ़ीक अहमद वल्द अब्दुल शकूर जे घर मां दाख़िल थी अलमारी मां 17 तोला सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करे विया आहिनि। चोरी थियल सोने ज़ेवरनि जी जेका मालियत आहे उहा 23 लख खां वधीक ॿुधाई थी वञे। लतीफ़ाबाद जे यूनिट नंबर 7 मां मोटरसाइकिल सवार हथियारबंद खानगी दवाउनि जे कंपनीअ जे सेल्समैन खां 17,000 रोक रक़म ऐं मोबाइल फोन चोरी करे फरार थी विया आहिनि। ॼाणायल वारदातुनि जे हवाले सां SHO ए सेक्शन खानगी कंपनी जे सेल्समैन खां फुर जी वारदात जे हवाले सां ॿुधायो त वाक़े जा इतला आहिनि ऐं इन जी वधीक जांच कई पई वञे। जॾहिं त ॿिए पासे लतीफ़ाबाद यूनिट नंबर 8 में घर अंदरां जेका चोरी जी वारदात थी आहे उन हवाले सां SHO लाइल्म बणियल आहे। ऐं होॾां हुचड़ी जे हद कंडो फज़ल वारे रोड ते वाक़े ग्रीन सिटी मां 2 जॻहनि मां डकैती। नथूराम, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नथूराम असांखे हैदराबाद खां अपडेट करे रहियो हो।